नौशर फिरोज़ मां अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे रिज़वान अली जुमाणी। सिंध एम्प्लॉइज़ अलाउंस जे ॾिनल कॉल ते सिंध सरकार जे ॾाढ जबर ज़ुल्मनि ख़िलाफ़ सिंध जा मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल। पूरी सिंध समेत सब डिविज़नल मोरो बि मुकमल तालाबंदी में रही आहे ऐं मुकमल बाइकॉट कयो वियो आहे। सिंध जे मुलाज़िमनि पीपी सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कई आहे पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जीअं सिंध सूबे जे मुलाज़िमनि सां बराबरी जी बुनियाद ते इंसाफ़ कयो वञे ऐं सिंध एम्प्लॉइज़ अलाउंस मुलाज़िमनि खे समूरा हक़ ॾिना वञनि। पूरी मोरो हाईवेज़ एम्प्लॉइज़ CBA यूनियन अॻवान गुलाम कंबर चांडियो जी अॻवाणीअ मुकमल तालाबंदी करे रैली कढी एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। उन मौक़े ते मोरो यूनियन अॻवान अब्दुल रऊफ़ सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुलाज़िमनि जा जाइज़ मसइला हल न थिया त पूरी सिंध में एहतजाज करे रोड ब्लॉक कंदासीं। उन मौक़े ते यूनियन उहिदेदार इनायत चांडियो, मिसिर सोहू, एहसान सुरैयो ऐं ॿियनि शिरकत कई।